करमपुर रवासी मासूम नीगर शायान वलद गुलाम शबीर नसीराणी गुर्दा फेल जे मोज़ी मर्ज़ में मुब्तला थी वियो आहे। नीगर जे वारसनि घर जी समूरी पूंजी नीगर जे इलाज ते ख़र्च करे चुका। नीगर जे वधीक इलाज लाइ करमपुर शहर इलाइक़े ऐं ॿियनि शहरनि जे इंसान जो दर रखंदड़ हर मकतब फ़िक्र जे माण्हुनि खे अपील आहे त अॻिते अची पंहिंजी मदद सां हिन मासूम नीगर जी ज़िंदगी बचायो। सुभाणे बिरोज़ अंगारे ॾींहुं सुबुह जो 9 वॻे करमपुर ऐं भरपासे में चंदा मुहिम हलाई वेंदी। चंदा मुहिम जी अॻुवाणी शहर ऐं इलाइक़े जा समाजी सहाफ़ी ऐं शहरी अॻुवान फैज़ मोहम्मद बिजराणी, डॉक्टर शबीर अहमद दायो, सेठ दुरूलाल बालाणी, बाबूलाल मधाण, जावेद उस्मान बिजराणी, शाहिद हुसैन नसीराणी, सींगार अली नसीराणी, मामो शबीर शेख, रज़ा शेख ऐं ॿिया कंदा। अचो अॻिते अची हिन मासूम गुल जी ज़िंदगी मुरझाइण खां बचायो।